नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त मजीदआबाद जी रहवासण مسمات सलमान उन्हड़ पंहिंजे ॾेर शाहनवाज उन्हड़ समेत हाला पुलिस ऐं चौधरी जे वेठल बाअसरनि जे ॾाढ जबर ख़िलाफ़ प्रेस क्लब खैबर ते एहतजाज कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन मौक़े ते مسمات सलमान उन्हड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त असांजे ॻोठ सईदाबाद लॻ मजीदआबाद में आहे। महीनो अॻु हाला पुलिस प्राइवेट गाॾियुनि में सवार थी साणस चौधरी जा रवासी बाअसर हाजन बुगियो नूर हसन बुगियो गॾिजी असांजे घरनि में काही पिया। असांखे मारकुट करे घर में पियल रोक रक़म 20,000 ऐं हिकु टच मोबाइल फुर करे मुंहिंजे मुड़ुस हारून उन्हड़ खे खंबी विया आहिनि। जॾहिं त हाला पुलिस पारां मुंहिंजे मुड़ुस हारून जी गिरफ़्तारी खे ज़ाहिर न कयो वियो। मूंखे डपु आहे त हाला पुलिस बाअसरनि जी वंगार वेंदे मुंहिंजे मुड़ुस हारून खे मारे छॾींदी, जेका दरख़्वास्त मूं कोर्ट सगोरी में पिणु ॾिनी आहे। आउं आला इख़्तियारनि खे अपील करियां थी त ख़ुदा मुंहिंजे मुड़ुस खे हाला पुलिस खां आज़ादु करे बाअसरनि जे ज़ुल्म खां बचायो वञे। मथां टिपी आया वरी अची दर भॻऊं। केरु टिपी आया? हिकिड़ा पुलिस आहे हाला जी, ॿिया इहे बुघिया किथे आहे बुघिया? बुघिया त अलाए हिते ॻोठ जा हिते पाड़े जा थोरा सा परे आहिनि। उहे टिपी आया, पोइ मुंहिंजो मुड़ुसु सुतल हो, उन नींगिरी गॾु सुतल हुई। पोइ अची दर भॻऊं, पोइ असीं उथिया आहियूं। एसी मुंहिंजे मुड़ुस खे माना मारे कुटे खणी विया। असां ताहूं कयूं, मूंखे कयूं, भित में लॻसि। मुंहिंजी धीअ खे ॾुखे तेलो ॾिनो, उहा खट रखे ॾिनई, बांह भॼी पई। पोइ असां माना दाहूं करे इलाही पंधु ताणी वियासीं त असांखे थेला ॾींदे कुटींदे विया हलिया खणी विया। अॼु माना जहिड़ो महिनो खनि थियो आहे मुंहिंजो मुड़ुसु यको गुम आहे। ऐं इलाही भॼी आहियां टोड़ी आहियां पुलिस में, हुते न को ॾेखारे न को ॿुधायूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।